अॼु जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो हो फ़ौजी अदालतनि खे सिविलियन खे फ़ौजी अदालत में ट्राई नथो करे सघिजे, इहो 9 मई जे वाक़िअनि खां पोइ जेको फ़ैसिलो हुकूमत कयो हो ऐं फ़ौजी अदालतूं क़ाइमु कयूं हुयूं गुज़िरियल हुकूमत, ऐं इन खां पोइ सुप्रीम कोर्ट में फ़ैसिलो आयो। सुप्रीम कोर्ट हिन खे रद्द करे छॾियो। उन्हनि चयो त सिविलियंस खे मिलिट्री कोर्ट्स में जेको आहे उहो ट्राई नथो करे सघिजे। उन हवाले सां अपीलूं जेके आहिनि उहे वयूं, जंहिंमें फेडरल गवर्नमेंट बचाव वारी वज़ारत जेका आहे उहा बि अपील में वई। ऐं अहम ॻाल्हि इहा जंहिं ते अॼु असां फोकस कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट में, उहा इहा आहे त सिंध गवर्नमेंट बि अपील में वई आहे। सिंध गवर्नमेंट जेको अपील में वञण जो थोरो कनेक्ट असांखे सम्झणो पवंदो त सिंध गवर्नमेंट छो वई आहे। ज़ाहिर आहे हुननि जो हिकिड़ी अॼु स्टोरी बि शायदि थी आहे जंहिंमें तफ़सील ॾिना विया आहिनि त सिंध गवर्नमेंट ॿुधायो आहे त 9 मई वारा जेके वाक़िया आहिनि उहे ओवरऑल कीअं फंडामेंटल राइट्स खे ब्रिज कंदा। यकीनन इहे वॾा वाक़िया हुआ असांजी फ़ौजी इंस्टॉलेशन्स ते या हसास इदारनि ते हमला कया विया, ख़ासि तौर ते पंजाब ऐं KP में, ऐं उहो हिकिड़े मुनज़म तरीक़े सां थियो। उहे माण्हू बि वॾे पैमाने ते उन्हनि जूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं उन्हनि खे पकड़ियो वियो ऐं उन्हनि खे हाणे ट्रायल जेको आहे हुननि जो शुरू थींदो, पर अञा डिबेट जारी त ट्रायल हुन जो किथे थींदो। पर मां जीअं अर्ज़ु कयो त सिंध गवर्नमेंट हिन मामले ते वई आहे ऐं हिन ते असां हाणे वधीक सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। जी नाज़रीन, हाणे असां इन मामले ते ॻाल्हि ॿोल करण लाइ दावत ॾिनी आहे बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब खे, कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आहिनि। घुमरो साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माई प्रोग्राम। हाणे अर्ज़ु आहे साईं त ही जेको ट्रायल कोर्ट वारो फ़ैसिलो फेडरल गवर्नमेंट त वई आहे ऐं जेको असांजी बचाव वारी वज़ारत आहे उहा बि वई आहे ऐं उन्हनि जा ज़ाहिर पंहिंजा आर्गूमेंट आहिनि, उन्हनि जा पंहिंजा आहिनि। सिंध गवर्नमेंट वई आहे। इशू इहो आहे त सिंध गवर्नमेंट जो जेको वञणु आहे इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ु जेके कोर्टूं जुड़ियूं आहिनि, जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो हो उनजे ख़िलाफ़ु सिंध गवर्नमेंट वई आहे, त तव्हां छा चवंदो हिन हवाले सां? मुंहिंजो छो त आर्मी एक्ट फेडरल आहे। आर्मी जेको एक्ट आहे उहो फेडरल आहे, उनजे करे फेडरल गवर्नमेंट ई वञे हा त उहो बहितर हो। पर सिंध गवर्नमेंट कहिड़े कॉन्टेक्स्ट में वई आहे मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। ऐं सिंध गवर्नमेंट बि वञी सघे थी जेकॾहिं सूबे जे माण्हुनि जा फंडामेंटल राइट्स मुतासिर थियनि। पर मुंहिंजे ख्याल में जेके 9 मई जा वाक़िया हुआ उहे त पंजाब में थिया हुआ ऐं KP में थिया हुआ। सिंध में मुंहिंजे ख्याल में उहे वाक़िया कोन थिया 9 मई जे सिलसिले में, ऐं पोइ बि जेको आहे मिलिट्री इंस्टॉलेशन ते कंहिंजो हमलो न थियो। 9 मई जा अफ़सोसनाक वाक़िया जेके थिया उहे पंजाब में थिया ऐं KP में थिया। त KP जी गवर्नमेंट त सम्झ में अचे थी, पर सिंध गवर्नमेंट जेको आहे सो टू बी ऑन सेफ साइड शायदि उन जो चैलेंज करणु इहो अनप्रेसिडेंटेड आहे सिंध गवर्नमेंट जो।